अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ संगत माया फौज़ एजाज। सब खां पहिरियां हेडलाइन। IMF सां स्टाफ लेवल मुआहिदो जून में थी वेंदो। मुआहिदे खां पोइ बोर्ड लेवल मीटिंग थींदी, जंहिं बाद पैसा मिली वेंदा। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल चयो आहे त IMF खे $5 अरब चयो आहे। उम्मीद आहे त $4 अरब ताईं थी वेंदा। पेट्रोलियम इस्मनि जूं क़ीमतूं ख़ुशीअ सां न पर मजबूरीअ में वधायूं आहिनि। जेकॾहिं पेट्रोल जा अघ न वधाइजनि हा त मुल्क डिफॉल्ट करे वञे हा। फ़िलहाल बिजलीअ जूं क़ीमतूं वधण जे हवाले सां का बि समरी वटि न आई आहे। IMF सां इदारनि जी निजकारी जी ॻाल्हि न थी आहे। मुस्लिम लीग नून पीपल्स पार्टी ऐं ॿियनि इत्तेहादी पार्टी में नए नैब चेयरमैन जे नाले ते इतफ़ाक़ थी वियो। ज़रियनि मूजिब नैब चेयरमैन लाइ जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर जो नालो हुकूमती लिस्ट में सभिनी खां मथे आहे। ज़रियनि मूजिब समूरियूं सियासी पार्टियूं जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर जे नाले ते मुतफ़िक़ आहिनि। ज़रियनि मूजिब जस्टिस मक़बूल बाक़िर जो नालो आसिफ ज़रदारी ऐं शहबाज शरीफ़ में मुलाक़ात में गौर हेठि आयो आहे। अवाम महंगाई में पीछल आहे। गरीब खानदान रुली विया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त माण्हुनि वटि हिक वेले जी मानी तोड़े इलाज ऐं दवाउनि लाइ पैसा न आहिनि। माण्हू बेरोज़गार आहिनि ऐं महांगाई आसमान सां ॻाल्हियूं करे रही आहे। दिलि ते पत्थर रखी पेट्रोल जा अघ वधाइण जो फ़ैसिलो कयो। हुन माहवार 28 अरब रुपया क़ौमी ख़ज़ाने मां माण्हुनि खे सब्सिडी ॾिनी। लाहौर जे स्पेशल कोर्ट में FIA मनी लॉन्ड्रिंग केस जी अॼु ॿुधणी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, पंजाब जो वॾो वज़ीर हमज़ा शहबाज ऐं ॿिया अदालत में पेश थिया। जज केस जी ॿुधणी दौरान चयो त जाबदारनि जी गिरफ़्तारी बाबति मुतज़ाद रिपोर्टूं आयूं आहिनि। हिक तरफ़ लिखियल आहे त मॉडल टाउन जो एड्रेस 41D मौजूद ई नाहे। गॾोगॾु इहो बि लिखियल आहे त जाबदार सलमान शहबाज मुल्क खां ॿाहिरि आहे। सलमान शहबाज ऐं ताहिर नक़वी जी वलियत बि लिखियल नाहे। FIA जे प्रोसिक्यूटर अदालत खे ॿुधायो त लिखण वारे खां ग़लती थी आहे। हू लिखणु चाहे पियो त जाबदार मौजूद नाहे। सूबे जो ख़ादिम रहियो आहियां। सरकारी ख़ज़ाने मां कॾहिं पघार वरिती न कॾहिं को TATA वरितो आहे। पेट्रोल बि पाण भराईंदो आहियां। पघारूं ऐं TATA जी रक़म 8.7 करोड़ बणिजे थी, जेको मुंहिंजो कानूनी हक़ आहे। मनी लॉन्ड्रिंग केस में अदालत में ॿुधणीअ दौरान बयान ॾींदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त हुन शुगर मिल्स खे सब्सिडी नाहे ॾिनी, जंहिंसां संदन ख़ानदान खे 2 करोड़नि जो नुक़सान थियो। केस में मथिस 25 लख रुपयनि जी मनी लॉन्ड्रिंग जा इल्ज़ाम मढ़िया विया। बयान बाद वज़ीर आज़म अदालत खां वापसी जी इजाज़त घुरी। अदालत वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज खे वञण जी इजाज़त ॾेई छॾी। योम तकबीर जे मौक़े ते एटमी ताक़त जो जवाब खे हक़ीक़ती बणाईंदड़नि खे ISPR पारां भेटा पेश कई वई। ISPR पंहिंजे बयान में चयो आहे त हथियारबंद फ़ौज हर क़िस्म जी जारियत खे मुंहुं ॾियण लाइ तयारु आहे। 24 साल अॻु 28 मई 1998 ते पाकिस्तान घटि में घटि न्यूक्लियर
डेटरनेस कायम कयो, जंहिंसां इलाक़े में ताक़त जो तवाज़ुन बहाल थियो। हथियारबंद फ़ौजूं उन्हनि सभिनी माण्हुनि खे भेटा पेश कनि थियूं जिन बेलौस कम कयो, जेके ॾुखियाईनि ख़िलाफ़ साबित क़दम रहिया ऐं उन खे मुमकिन बणायो। इस्लामाबाद में लॉन्ग मार्च दौरान अमन अमान जी सूरत हाल ख़राब करण जो हिकु वधीक केस इमरान ख़ान ऐं ॿियनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो। केस में असद उमर, शीरी मज़ारी, सरताज गुल, खुरम नवाज़, अली अमीन गंडापुर ऐं ॿियनि खे जवाबदार नामज़द कयो वियो। सिंध के वली वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदाकत हेठ सिहत बाबत इजलास। सिहत वाली वज़ीर डॉक्टर अज़रा पेचू, नाणे वारे सेक्रेटरी, वॾे वज़ीर जो स्पेशल सेक्रेटरी ऐं ॿिया शरीक इजलास के ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त सिहत खाते जूं 96 स्कीमूं 11.2 बिलियन रुपयनि जे ख़र्च सां जारी आहिनि। हेल्थ सेक्टर जे 75 नयुनि स्कीमुनि जी लागत सां 7 बिलियन रुपया आहे। वज़ीर आज़म पारां सेक्रेटरी वर्क्स के कम तेज़ करण जी हिदायत। सेक्रेटरी वर्क्स 10 स्कीमूं जून ऐं 36 स्कीमूं दिसंबर ताईं मुकमल थी वेंदियूं। सिंध सरकार कराची में हद दख़लनि जे ख़ात्मे लाइ हिकमत अमली तब्दील करे छॾी। सिंध जे चीफ सेक्रेटरी मोहम्मद सुहेल राजपूत जी हिदायतुनि ते नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन मूजिब सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी हद दख़लनि जे ख़ात्मे लाइ कम करण जो मजाज नाहे। गैर कानूनी अडावतुनि ख़िलाफ़ कार्रवाई कमिश्नर ऐं डिप्टी कमिश्नर जी निगरानी में कई वेंदी। सुपरविज़न ज़िले डेमोलिशन ऐं सब लेवल कमेटी जोड़ी वई। कमिश्नर एडिशनल आईजी डीजी SBSA आबाद कमेटी जो चेयरमैन कमेटी में शामिल हूंदा। ज़िले डेमोलिशन कमेटी जो चेयरमैन लाॻापियल ज़िले जो डिप्टी कमिश्नर हूंदो। SSP डायरेक्टर SBCA असिस्टेंट कमिश्नर सब रजिस्ट्रार कमेटी जो हिस्सो हूंदा। मुल्क के अक्सर इलाक़नि में मौसम गर्म ऐं खुश्क रहंदी। मौसमियात खाते जो चवण आहे त पंजाब ऐं सिंध जे मैदानी इलाक़नि में मौसम सख्त गर्म रही। इस्लामाबाद, गिलगित बल्तिस्तान, आज़ाद कश्मीर, पोठोहार जे परगणी समेत मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसात जा इम्कान आहिनि।